सिंध सरकार तरफ़ां सखर डिवीज़न में बरसाती बोर मुतासिरनि लाइ घर जी अॾावत ऐं सोलर प्रोग्राम तेज़ करण जी हिदायत कई वई आहे। रिथाबंदी ऐं तरक़ी वारे सूबाई वज़ीर नासिर हुसैन शाह जी सदारत हेठि आला सतही इजलास थियो, जंहिंमें बरसाती बोर मुतासिरनि लाइ घरनि जी अॾावत ऐं सोलर स्कीम जो जाइज़ो वरितो वियो। सूबाई वज़ीर नासिर शाह जो चवणु आहे त पीपल्स हाउसिंग स्कीम में तमामु घणियूं शिकायतूं मिलियूं आहिनि। बेज़ाब्तिगियुनि जो अज़ालो करणु मुलविज़ माण्हुनि ते केस दाख़िल कयो वञे। सूबाई वज़ीर चयो त बोर्ड सटेलनि जे घरनि जी तामीर चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदार जी विजन आहे। बोर्ड सबबि ॿियनि सूबनि में बि तबाही आई ऐं नुक़सानु थियो, पर घरनि जी तामीर बिलावल भुट्टो ज़रदार जी हिदायतुनि ते सिर्फ़ु सिंध में शुरू कई वई। संदन चवणु हो त प्रोग्राम खे मुकमल करण लाइ वॾे वज़ीर ऐं उन जी टीम कमु करे रही आहे ऐं पीपी चेयरमैन जूं सख़्तु हिदायतूं आहिनि त इन प्रोग्राम खे ऑनरशिप ॾिनी वञे। सूबाई वज़ीर जो चवणु हो त पीपल्स हाउसिंग प्रोग्राम में फंड्स जो को बि मसइलो न आहे। अकाउंट्स न खुलण सबबि देरि थी आहे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।